कहाणी अठी ॿी अनाम कहाणी। लगातार 3 सालनि खां पोइ यूनिवर्सिटीअ जे ओल्ड कैंपस जे विरहांडे मां लंघंदे एजुकेशन डिपार्टमेंट ॾांहुं वेंदड़ दरवाज़े वटि ओचितो मथसि नज़र पई हिकु इत्तफ़ाक़ी हादिसो, जंहिं हादिसे लाइ जेकॾहिं मिली पवे त पोइ बाबति केतिरा ई भेरा सोचियो हुयाईं। इहा आहे साॻी थोरी फेर सां साॻियो उदास, गंभीर, व्याकुल चहिरो, सांवरो, हिन तब्दीलीअ सां संदसि चहकंदड़ ऐं बहकंदड़ सांवराइप जेका चक जो बाइस बणिबी हुई, सा काराटियल ऐं कशिश खां वांझियल। हिन जे निहारणीअ मां पक थियसि त हिन खेसि ॾिठो आहे। संदसि दिलि धड़की अंदरिन तब्दीलियुनि कारण पंहिंजे मुंहं जो रंग बदिलजंदो ऐं निरड़ ते पघर महसूसु कयाईं। एतिरो अरसे खां पोइ ईअं ओचितो मिलण ते जंहिंजो फ़िलहाल वहम ऐं गुमान बि कोन हुअसि, न रुॻो संदसि वजूद दुॾी वियो, पर ॼण ॻपियल अरसो अॻु वॾी जाखोड़ खां पोइ मरोटियल ऐं चिभाटियल ॾोह जो अहसासु कर खणी बीठुसि। उहो स्वाभाविक हो। ईअं ॼण वरितल कर्ज़ खे विसारण खां पोइ ओचितो संदसि ओगाड़ींदड़ मिली वञे। अंदरी उथल खे दॿाइण लाइ अचरज, हैरत ऐं ख़ुशी पाण ते मढ़ींदे मुरकंदे ॾांहुंसि ॾिठाईं। संदसि उबतड़ हिन जे मुंहं ते हिन ओचिते गॾिजाणीअ करे का बि तब्दीली कान। साॻी गंभीरता, ख़ामोशी चहिरे ते, मुंहुं लॻंदड़ खुश्क, ॼण विनेशिंग क्रीम लॻल ऐं चङीअ तरह महटियल। पर खेसि ॼाण हुई त हूअ वैनिशिंग क्रीम इस्तेमालु न कंदी आहे। हर आम रवाजी मुलाक़ात वांगुरु ॿई हिक ॿिए खे ॾिसंदा रहिया के घड़ियूं। तूं हिते एम.एड. जी दाख़िला लाइ इंटरव्यू ॾियणु आई हुयसि, थी वियो? हा, दाख़िला मिली वेंदी। गवर्नमेंट मोकिलियो आहे, इन्हीअ करे मिलण ई घुरिजे। चुप, के घड़ियूं। तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? बसि ठीकु ई। साॻी ई हंधा आहीं? हा, ठटे में। फैमिलीअ समेत? हा। खेसि अहिड़े क़िस्म जे सवालनि मंझां ओचितो हिकु क़िस्म जो डपु थियणु लॻो। अहिड़ो डपु जेको पंहिंजे पर में कामयाबीअ सां ॾोहु लिकाईंदड़ ॾोहारीअ खे वकील जी आॾी पुछा ते दिलि जी चोर करे थी। अहिड़े क़िस्म जे सवालनि खां बचण लाइ हुन सुतत रथ ॾिनी, गॾिजी चांहि पीअण लाइ। हुन संदसि मुंहं में सवाल बणिजी ॾिठो, ॼण त उहा रथ अणरवाजी तौरु इख़्लाक़ खां किरयल कंहिं अणॼातल शख़्स खां ग़ैर वाक़िफ़ औरत खे पहिरियों ई वाटहड़ू गॾिजाणीअ में ॾिनल हुजे। छो? हक़ीक़त जे तह खे पहुचंदे चयाईं, मूंसां गॾु चांहि पीअणु पसंदि न कंदीअं? हल। अली बाबा रेस्टोरेंट जी फैमिली रूम में अची वेठा। सॼो रस्तो जेको 5 मिंटनि जो हो, ख़ामोश रहिया। रस्तो साॻियो हो जंहिं तां 3 साल अॻु जॾहिं B.Ed. में पढ़ंदा हुआ कई भेरा लंघी चुका हुआ। होटल बि साॻी ऐं फैमिली कमरनि मंझां हिकु कमरो बि साॻियो, पाण बि साॻिया, हिकु मास्तर ऐं ॿी मास्तरियाणी। सभु कुझु साॻियो हूंदे बि ओपरा एॾो वेझो हूंदे बि अणॼातल। कमरे में कुझु उबस हुई। हिन खां अॻु वेठलनि जे शायदि का घड़ी अॻु उथी विया हुआ जी छॾियल गर्मी, सिगरेट जे धुएं जी बू सां। आइसक्रीम? न, चांहि। गर्मी आहे? तोखां शायदि विसरी वियो आहे त मां चांहि जी वधीक प्याक आहियां, गर्मी हुजे या सर्दी। हींअर खेसि यादि आयो त हूअ एसाबी कमज़ोरीअ ऐं वाईअ जे सूर कारण थधो कॾहिं बि न वापराईंदी आहे ऐं न ई पखे जी हवा हेठां वेहंदी आहे। संदसि झलण जे बावजूदु चांहि हुन ठाही। तूं कॾहिं दादूअ वेंदीअं? सुभाणे। इंटरव्यू बिल्कुलु पूरो थी वियो? हा। दरअसल हुन चाहियो पिए त ॻाल्हियुनि जो अहिड़ो लगातार ऐं रुधल सिलसिलो शुरू थिए जंहिं हेठां हीउ माहौल ऐं हुन जी मौजूदगी करे जेको हियांव ते भार थी बीठो हुअसि ऐं चांहि जे अहमकाना सलाह जे करे पछताव जो पैदा थियल सभु अहसास दॿिजी वञे। मासीअ जी तबियत कीअं आहे? साॻी। सोचणु लॻो, अञा साॻी हालत में? हिन खे त हिन वक़्त ताईं मरणु खपंदो हो। हिननि 3 सालनि जे दौरान संदसि बारे में सोचींदे वीचारियो हुयाईं त माणसि मरी चुकी हूंदसि। कमज़ोर त काफ़ी थी वई हूंदी, फितरी आहे। तूं बि लही वई आहीं? सचपच इंतिहाई कंजूसीअ वारी मुर्क सां चयाईं, तोखे ॾिसण में धोखो थियो आहे। ऐं पोइ हुन संदसि मुंहं में घूरे ॾिठो। असल उमिरि खां वॾी थी लॻे।
संदसि मथे तां रओ सिरकी कुल्हनि ते अची वियो हो। वारनि में छिडरा छिडरा अछा ॾिठईं, अखियुनि में चमक, सांवरो काराटियल पीलाण मायल रंग। ओचितो 3 साल अॻु पढ़ण जे दौरान जॾहिं खेसि हिकु शदीद अंदेशे जे अहसास हेठि लॻंदो हो त हूअ बि माउ वांगुरु सलह में वठिबी, इन अहसास जे अनुमान जो साबियान रूप भायाईं ऐं संदसि मुंहं जी ॾिसणीअ में न चाहींदे बि संदसि मुंहं में चिताए ॾिसणु लॻो। न चाहींदे बि हुन जो चहिरो मुस्तक़बिल जो सलह हाणो, ॾबरो, काराटियल, अंदरि पीहल खोपनि में चमकंदड़ माणकियूं, तकलीफ़ सां खॼंदड़ साह करे हेठि मथे थींदड़ हॾाई छातीअ जो पिंजरो, फहिलजंदड़ सुसंदड़ नासूं, ॻल अंदरि वेठल खुॿनि समा कयास ऐं हमदर्दीअ जा अहसास जाॻियसि। ओचितो ख़्यालु पीली साई खांघारे जो ऐं दिलि कची। 3 साल अॻु सेकेंडरी स्कूल जे मास्तरनि लाइ ट्रेनिंग जे कोर्स B.Ed में गॾिया, ॾिठाऊं ॾिसंदा रहिया, लेसननि जी तयारीअ जे सिलसिले में मिलंदा रहिया, गहरा थींदा रहिया, सवाइ कंहिं शऊरी कोशिश जे हिक ॿिए जे वेझो ईंदा रहिया, हिक ॿिए खे सम्झंदा रहिया। कॾहिं कॾहिं फिल्म जो प्रोग्राम, लॻभॻि रोज़ इंटरवल जे दौरान अली बाबा रेस्टोरेंट में चांहि, गुफ़्तगू, ॻाल्हियुनि जो न टुटंदड़ सिलसिलो। हिक भेरे हिन खेसि पंहिंजनि घरेलू हालतुनि बाबति ॿुधायो। पाण घर में 3 भाती आहिनि, पाण, संदसि माउ ऐं नंढो भाउ जेको हाई स्कूल में पढ़ंदो आहे। संदसि पीउ तपेदार हो, माणसि पिणु प्राइमरी स्कूल में मास्तरियाणी हुई। शादी ॿिन्ही जे प्यार जो नतीजो हुई। 4 सालनि खां पोइ जॾहिं हूअ अञा नंढड़ी हुई, पिणसि तपेदार माणसि खे बिल्कुलु छॾे ॾिनो। उन वक़्तु संदसि नंढो भाउ माणसि जे पेट में हो। खेसि पीउ जो चहिरो जेको नंढपिण में ॾिठो हुआईं, अञा ताईं ज़हन में खुतल। भंग पीअण करे ॻाढ़ियूं अखियूं, काराटियल चप ऐं मुंहं ते माता जा दाग़ ॻारियल। ऐं पोइ माणसि खे सलह थी पई, या खेसि अॻई सलह जा असर हुआ जेके पोइ ज़ाहिर थिया, छाकाणि त संदसि माउ यानी हिन जी नानी बि सलह जी मरीज़ हुई ऐं हींअर हूअ पाण घर संभालींदड़ हुई, कमाईंदड़, सलह वरितल माउ जो पुरघोर कंदड़ ऐं नंढे भाउ जो मुस्तक़बिल संवारींदड़। ख़ामोशी, गंभीरता ऐं संजीदगी संदसि शख़्सियत जो जुज़ बणियल। ॻाल्हाइण में नेठाई, बुर्दबारी, ख़िदमत ऐं शफ़क़त जो इज़हार संदसि गुण बणियल। मिलंदा रहिया, हिक ॿिए खे वेझो ईंदा रहिया, जेतोणीकि हिक ॿिए सां मुस्तक़बिल जे ॻांढापे जो चिटो ऐं गहरो अहसास ॿिन्ही खे हो। लाशऊरी तौरु पंहिंजी जाइ ते ॿिन्ही खे लॻंदो हो त पाण अॻिते हली हिक ॿिए जा थी वेंदा। ज़िकिर न कयल, अणलिखियल, कॾहिं इज़हार न कयल, मुहज़ गॾियल सम्झ, मुस्तक़बिल बीनीअ जे गॾियल अहसास हेठि ॻांढापे जो अंजाम ऐं उन में लॻंदड़ अहिड़ो वेसाह जो कॾहिं बि ॿिन्ही मां कंहिंखे इज़हार जी ज़रूरत महसूस न थी। पाण चाहींदो हो खेसि शिद्दत ऐं भरपूर तड़प विचां प्यार करणु, जो संदसि तबियत में बेचैनी, अंदरूनी उमंग खे पूरी शिद्दत, गर्मी ऐं अगराईअ सां ज़ाहिर करण जा जज़्बा टार भरियल हुआ, जे थोरे बि प्यार वारे माहौल में फुहारे वांगुरु उथल खाइण लॻंदा हुआ। ऐं पहिरियों भेरो जॾहिं पाण उन्हीअ उथल हेठि खेसि शिद्दत सां प्यार कयाईं, पहिरीं संदसि हथ वठी उन्हनि खे ज़ोर, पोइ चुमियो, पोइ भाकुर। जवाब में हुन बि मोट ॾिनी, साॻी प्यार सां, पर उन्हीअ प्यार में उहा तड़प, उहो वलवलो ऐं जोश कोन हो, भरपूर शफ़क़त हुई, मादराना शफ़क़त। भाकुर महल जवाबी ज़ोर ॾियण बजाए पुठीअ ते हथ फेराइण लॻसि ऐं पोइ वारनि में आङुरियुनि सां फणी करण लॻसि, ईअं जीअं माउ या वॾी भेण पंहिंजे लाॾले पुट या नंढड़े भाउ खे प्यार कंदियूं आहिनि। जेतोणीकि हुन जे इन्हीअ थधी ऐं शफ़क़त सां भरियल प्यार जी मोट में संदसि तड़प ऐं जोश वारे प्यार जी घुर्ज पटांदड़ न हुई, उहो खेसि लॻो, पर उन्हीअ खे महसूस न कयाईं, शायदि इन्हीअ करे जो उहो संदसि लाइ अहिड़े क़िस्म जो पहिरियों मौक़ियो हो। ऐं पोइ संदसि मुंहं में ॾिठाईं, हुन जा चप फड़की रहिया हुआ, तिखो साह ऐं अखियुनि में ॻोढ़ा। हुन पंहिंजियुनि अखियुनि में सवाल खणी संदसि मुंहं में ॾिठो। ॻोढ़नि जो कारण ॼाणण लाइ ज़बान सां कारण ॿुधाइण बदिरां हूअ संदसि मुंहुं पंहिंजे सीने में करे ज़ोर सां थपकियूं हणण लॻी ऐं वारनि में आङुरियूं फेराइण लॻी, ऐं हुन पंहिंजी क्यारीअ ते संदसि किरंदड़ ॻोढ़ा महसूस कया।
ऐं पोइ हर भेरे अहिड़ो ई शफ़क़त भरियो प्यार बिना ॻोढ़नि जे ख़ुशीअ जे दॿियल इज़हार सां संदसि पुरजोश ऐं वलवले वारे प्यार जी मोट में। हींअर अली बाबा रेस्टोरेंट जी फैमिली रूम में जॾहिं हूअ संदसि साम्हूं ख़ामोश वेठल पाण सोचींदड़ उन्हनि पहिरें भेरे जे ॻोढ़नि जे कारण ते ऐं पहुतल हिन नतीजे ते त उहे ॻोढ़ा महरूमियुनि सां भरियल ज़िंदगीअ में पहिरीं मिलियल प्यार जी मोट में थोरे मञण जा ॻोढ़ा हुआ। ऐं ईअं ई हलंदड़ सिलसिलो त हिकु ॾींहुं खेसि पिणस जो ख़त मिलियो जंहिं में शादी संदसि सोट सां थियण ऐं ॻाल्हि पकी हुजण जे बारे में इतला ॾिनल हो। संदसि वहम ऐं गुमान में बि कोन हो त खेसि संदसि सोट ॾिनी वेंदी, छाकाणि त संदसि चाचो हैसियत में खाइनि वॾो हो। हीउ ख़त संदसि लाइ अणमल्हे ऐं हिकु अजीब सपने नुमा ख़ुशीअ जो कारण बणियो। ऐं पोइ खेसि हुन सां ही कयल प्यार हिकु रांदि लॻी, वर हूअं जेका ठल्हो वक़्तु काटण लाइ या दिलि विंदराइण लाइ कई वञे। पर जॾहिं हुन अंदर जे दबाव हेठि कंहिं कंहिं महिल हिन मामले जी गंभीरता ते थी वीचारियो त उन वेल ॾोही अहसास जे तेज़ चहक जी पीड़ा संदसि वजूद खे एॾो त थी निपूड़ियो जो पंहिंजो पाण खे बिनह सुन थी भायाई। ऐं पोइ उन ॾोही अहसास जे बार हेठि या दिलि में लिकल चोरीअ वारी नियत कारण वाट ठाहिण लाइ लाशऊरी ख़्याल हेठि खेसि उहो ख़त पढ़ण लाइ ॾिनई। हूअ ख़त पढ़णु लॻी, पाण चवणु लॻो संदसि मुंहं ते ईंदड़ भावनि खे पढ़ण लाइ ऐं ॾिठाई संदसि काराटियल मुंहं में ख़ुश्क चप। हुन पंहिंजी दिलि बि तेज़ धड़कंदे महसूसु कई। ख़त वापसि ॾिनाईंसि। ख़त वापसि वठी पुछियाईंसि, तुंहिंजो छा ख़्यालु आहे? हुन संदसि मुंहं में ॾिठो। खेसि लॻो त संदसि उहो सुवालु हुन खे न वणियो। चयाईं, जेको तुंहिंजो ख़्यालु। पोइ मुरकियाईं, रोअणहार की मुर्क, जंहिं मुर्क हेठां अरमाननि जो ढेर पूरियल। ॿिए ॾींहुं संदसि ख़त मिलियुसि, तूं शादी करे छॾ, मूंखे को बि अफ़सोस न थींदो। हिन मामले में जज़्बाती थी न सोचिज। ज़िंदगीअ जूं ठोस हक़ीक़तूं असांजे जज़्बाती ख़्वाहिशुनि जी ताबे न आहिनि। मुंहिंजी हयाती हिकु वीरान भरपट आहे। मां बि इहो नथी चाहियां त तूं मूंसां ॻंढिजी भरपट में भटकी ऐं कुझु न माणी। ज़िंदगी माणण लाइ आहे। इहा किथां जी ॾाहप आहे त हिकु सिहतमंद ज़िंदगीअ खे वणंदड़ नाकारी ऐं हानिकार वजूद सां ॻंढे उन सिहतमंद ज़िंदगीअ खे वक़्त खां अॻु मुरझाइण में कुझु माणण खां सवाइ मौत ॾांहुं धिकण जा कारण पैदा कया वञनि। छा इहा बेइंसाफ़ी नाहे? मुंहिंजी अमड़ सिलह जी मरीज़ आहे। मुंहिंजी नानी बि सिलह में मुई हुई। इन्हीअ करे इहो क़यास खां परे नाहे त मां हुजां। जेतोणीकि मां ॼाणां थी त अॼु जे दौर में हिन मर्ज़ खां छुटकारो बिना मुमकिन आहे। इन हूंदे ख़बर नाहे छो जेको स्वाभाविक आहे, मुंहिंजी दिलि में इहो ख़्यालु घर करे वियो आहे त मुंहिंजी ज़िंदगी बि मुंहिंजी अमड़ जी ज़िंदगीअ वांगुरु ऊंदाहीअ में रोगी आहे। मूं पंहिंजो पाण खे इन्हीअ लाइ ज़हनी तौरु तयारु करे छॾियो आहे त जीअं कॾहिं बि शिकायत करण जो मौक़ो न पैदा थिए, छाकाणि त शिकायत जी आदत पीड़ा खे वधीक भयानक ऐं करबनाक बणाए छॾे थी। मां हीअ सभु जज़्बाती बणिजी लिखी न रही आहियां, पर अॻु पुठि जाचे पोइ कलम खयो अथमि। मां सम्झां थी असांजो मेलाप हिकु हादसाती वाक़ियो हो, अहिड़ो वाक़ियो जेको मुंहिंजी उजड़ियल वीरान ऐं मरणिंग ज़िंदगीअ में बहार जा झूटा खणी आयो। पर मूंखे सम्झणु घुरिजे त ऐं मां सम्झां थी त इहो लाज़मी नाहे त बहार जो अहसासु ॾियारींदड़ उहो हादिसो एॾो डिघो थिए जॾहिं मुंहिंजी ज़िंदगी आहे। ऐं मुंहिंजी अहिड़ी ख़्वाहिश सपनो त थी सघे थी पर हक़ीक़त न। ऐं मां हिन सचाईअ खां भलीअ बित वाक़िफ़ु आहियां। मां ख़्वाबनि जे देस में न, पर ठोस हक़ीक़त, पोइ भले त उहे केॾियूं बि कड़ियूं ऐं बेरहम छो न हुजनि, सां भरियल ज़िंदगीअ में रहां थी। तो मूंखे जो कुझु ॾिनो मां उन्हीअ लाइ इंतिहाई थोराइती आहियां। तो पारां ॾिनल ज़िंदगीअ जी सुरहाण खे मां सारोणियुनि जे रूप में सांढींदसि ऐं हिननि सुगंध भरियल घड़ियुनि मंझां जेको मुंहिंजे माज़ीअ जो अमलह खज़ानो आहे, मौत जी पुॼाणीअ वारनि घड़ियुनि ताईं वास वठंदी रहंदसि। मां वरी बि तुंहिंजो थोरो मञां थी, सवाइ कंहिं ॿिॾतर ऐं ॻणतीअ जी नई ज़िंदगीअ अॾु। मुंहिंजो नेक ख़्वाहिशूं तो साण आहिनि, शल सदाईं सुखियो सताबो जुड़ियो हुजी। फ़क़ति हुन पंहिंजो नालो न लिखियो।
बेशक हीउ ख़त मथसि बम थी किरियो, संदसि वजूद खे ज़रड़ा ज़रड़ा करे छॾियाईं, पर साॻिए वक़्तु हीउ साॻियो ख़त संदसि वजूद जे टिड़ियल पखिड़ियल ज़रड़नि खे हिकु हंधि मेड़ण ऐं ज़िंदगीअ में ताज़ो साहु फूके नएं सिर अॻुवाणी करण में वाट जी मशाल साबित थियो। संदसि ख़त खां पोइ साणसि मिलण ऐं अखियूं मिलाइण जी इख़्लाक़ी जुरत जो सतु न सारण करे ओचितो ॻोठु हलियो वियो ऐं इम्तिहाननि जे वक़्तु मोटियो। इम्तिहान दौरान हूअ साणसि कान मिली, न ई पाण अहिड़ी कोशिशि कयाईं। उन खां पोइ हीअ संदसि पहिरीं मुलाक़ात हुई। हिन सॼी मुलाक़ात जे दौरान हुन खांसि संदसि ज़ाल या ॿारनि जे बारे में हिकु सवाल बि कोन कयो, जंहिंजो खेसि पंहिंजे मन ई मन में ख़तरो ज़रूरु हो। ईअं गपियल महल विहण खां पोइ नेठि पाण चयाईं, हलूं। हुन वराणियो, भली। पोइ पाण ॼण हलण जी सफ़ाई पेश कंदे चयाईं, दरअसल मूंखे यूनिवर्सिटीअ मां पंहिंजा सर्टिफिकेट वठिणा आहिनि, जो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसरनि जी चूंड में मूंखे पेश करणा आहिनि। इन्हीअ करे बिल हुन ज़ोरी ॾिनो। खेसि मुर्क सां हीअ चवंदे त तूं बचिड़े वाल आहीं, तोखे हिन रीति होटलुनि में पैसा विञाइण न घुरिजनि। ऐं हू पैसा ॾियणु चाहींदे बि ॾेई सघण जी हिमत सारे न सघियो। दरअसल हू ख़बर नाहे छो पंहिंजो पाण खे हुनजे आॾो घटि, ख़सीस ऐं डिप्रेस्ड ऐं हिकु क़िस्म जो ॾोहारी महसूसु करे रहियो हो। ऐं पोइ 5 सालनि खां पोइ जॾहिं पाण गवर्नमेंट हाई स्कूल दादूअ में हेडमास्तर जी हैसियत सां बदिली थी आयो, तॾहिं उहा गर्ल्स हाई स्कूल जी इंचार्ज हेड मिस्ट्रेस हुई। ज़िले जी तालीमी ऑफिसरनि ऐं माहिरनि जी माहियानी मीटिंग में पहिरियों भेरो खेसि ॾिठाई, ॼण ख़्वाबु ॾिसंदो हुजे। हॾनि जो पिञरो, काराटियल ॾबरो मुंहुं, अंदरि वेठल खोपनि में चमकंदड़ माणकियूं, ॻल अंदरि पीहल खॿा, तकलीफ़ सां खॼंदड़ साह करे फहिलजंदड़ सुसंदड़ नासूं, समूरा वार अछा, हिन हॾाएं पिञरे ते अछे खीर जहिड़ी साड़ी, नीरी ऐं साई बॉर्डर सां कई भेरा ॾिठल ख़्वाबु, पर अणचिटो ऐं मुबहम, पहिरीं ॼाण हूंदे बि न सुञाणे सघियुसि। पोइ महटियल ख़्वाबु लॻंदे बि सुञाणे वरिताईंसि। हुन बि खेसि ॾिठो, ॾिठाईं, पर खेसि अहिड़ी लिखा कान ॾिनाईं त को खेसि ॼाणे सुञाणे। ऐं पोइ अहिड़नि मौक़नि ते ईअं ई रस्मी मुलाक़ातूं, हिक ॿिए जा ॼातल सुञातल ऐं पोइ बि अणॼातल जन्मनि जा फ़ासिला। हिकु ॾींहुं पहिरें पीरियड हलंदे खेसि फ़ोन आयो। गर्ल्स हाई स्कूल जे इंचार्ज हेड मिस्ट्रेस फजर महल गुज़ारे वई। संदसि मथां ॼण विॼु किरी संदसि जिस्म उते ई कुर्सीअ ते हिकु हंधि ॼमी पथर थी वियो हुजे। ओचिते मोकल सबबा ॿाहिरि शागिर्द गोड़ कंदा ऐं ख़ुशि थींदा घरनि ॾांहुं वञी रहिया हुआ। टीचिंग स्टाफ संदसि कमरे में गॾु थी चुको हो ऐं जनाज़े में शरीक थियण लाइ गॾिजी हलण वास्ते संदसि इंतज़ारु करे रहियो हो।